बिछा पीर मोहल्ला कच्ची आबादी बिछा जे रहवासियुनि पारां टाउन चेयरमैन ख़िलाफ़ एहतजाज जो मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं में सख़्त नारेबाज़ी कई वई। मक्सी बुलेदी भट्टीअ समेत ॿियनि बिरादरी जे माण्हुनि रोडनि रस्तनि नालियुनि जी मरम्मत लाइ टाउन चेयरमैन बिछा सैयद ख़ाबर हुसैन शाह लतीफ़ीअ ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। इन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त टाउन चेयरमैन असांजे वार्ड असांजे मोहल्ले खे नज़रअंदाज़ करे रहियो आहे, जेको हिन वक़्त ताईं हिकु सिर बि न लॻाराए सघियो आहे। न नालियूं ठहियूं आहिनि, न ई घटियुनि में प्योर ब्लॉक। घरनि जो पाणी रोड रस्तनि ते हुजण करे सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। हुननि सरवरी जमात जे रुहानी पेशवा MNA मखदूम जमील ज़मा ऐं सूबाई वज़ीर बहाली खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त मौजूदा निंड सुतल टाउन चेयरमैन सैयद ख़ाबर हुसैन शाह खे सुजाॻ कयो वञे। हुन एहतजाज जो नोटिस वठी चेयरमैन ख़िलाफ़ एक्शन वरितो वञे। ॿी सूरत में असीं नेशनल हाईवे ब्लॉक करे धरणो हणंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।